बिल्लाहि मिन शुरूर अनफुसिना व मिन सय्यिआत अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहू व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहू व ला शबीहा लहू व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व शफीअना व हबीबना व शाफ़िअना व नाफ़िअना व नूरना व नूर रब्बिना व मौलाना व मनजाना व क़ुर्रत अयूनिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अबनाइहि व बनातिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी किताबिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुअमिनीन रऊफ़ुर रहीम। फ़इन तवल्लौ फ़क़ुल हस्बियल्लाहु ला इलाहा इल्ला हू अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीअना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सम्मते काशे चढ़ला जो दुरूद शरीफ पढ़ो या रब जो नालो वठो। तव्हां खे अल्लाह साईं मौक़ो थो ॾे क़िस्म सां माण्हू अचे थो तव्हां खे दुरूद शरीफ पढ़ण में तकलीफ़ ला कई। सवेर मौलवी साहब तकरीर कई तॾहिं बि तव्हां माठ करो की निहारियो वेठा। कुछ खुदा जो खौफ रखो, कुछ नबी करीम जो ख्याल कयो। मुसलमान आयो, कलमे करीम जे पढ़ण वारा आयो। पाणे त नथो पुॼेव पर पढ़ाइण सां बि नथा पढ़ो। खुदा जी ज़ात अव्हां खे नसीब फरमाए। वॾी आवाज़ सां खुली पढ़ायो। सल्लल्लाहु अलैका
या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾो आवाज़ कयो त ॿुधिजे, वॾी आवाज़ सां पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा मुसलमान भाइरो, गॾु महबूब जूं सुहिणियूं सिफ़तूं बयान फरमाए। अल्लाह ताला फरमाए थो लक़द जाअकुम, अलबत्ता तहक़ीक़ आयो अव्हां वटि। सुभान अल्लाह। केर आयो मौला, कंहिंजे अचण जो बयान आहे। अहिड़ी का हस्ती आहे, अहिड़ी का शख़्सियत आहे, एतिरो को मक़बूल ऐं प्यारो आहे जो तूं रब पाण पियो बयान करी त आयो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। लक़द जाअकुम, अलबत्ता तहक़ीक़ आयो तव्हां वटि, रसूलुम मिन अनफुसिकुम, शानदार रसूल अव्हां मां। शानदार, भला को नबी सगो रोशान खां सवाब आहे छा? को बि नबी बेशानो न आहे। हर नबी शानदार आहे, हर नबी इज़्ज़त वारो आहे, हर नबी अल्लाह जे दरबार में मक़बूल आहे, प्यारो आहे, अल्लाह जी महिरबानी सां अज़मतुन वारो आहे। पर नबी करीम जे लाइ ख़ुसूसी तरह था चऊं शान वारो, इन जे करे जो ॿिया नबी बि शान वारा, इज़्ज़त वारा, पर मुस्तफ़ा करीम उन शान वारनि में बि शान वारो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेटा ई घोट रहमतुल्लाह अलैह बयान कंदे ॿुधायो त जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार, हादी हामी हाशमी सरदारे सरदार। हादी हामी हाशमी सरदारे सरदार, सूहे सहाबन सथ में मज मस्जिद मणियादार, चारई चना जो धार हो आहे कांदा हबीब सी। ॿी जाते ॿुधाए थो केचा आयो काफ़िलो, साथ धणी सरवान, वार वढे वागूं कयां पवां हूंद पलाण, जहिड़ो पुनल पाण तहिड़ी सिट सजण जे साथ जी। शान वारो रसूल आहे, इज़्ज़त ऐं अज़मत वारो रसूल आहे। एॾे शान वारो रसूल जो नबी सगोरा, अॻियां पैगंबर सगोरा, अॻियां अल्लाह जा मुरसल बाना, उहे ख़ुदि दुआऊं घुरंदा त मौला असांखे मुस्तफ़ा जी उम्मत ॾे। रब चवंदो हुयो त न, इहा महबूब जी उम्मत, हीअ ॻाल्हि बि महबूब जी उम्मत, हीअ शान बि महबूब जी उम्मत। हलंदे हलंदे हे पाण चवण लॻा मुंहिंजा मौला जी भला महबूब जी उम्मत एॾे शान वारी आहे त पोइ असांखे मुस्तफ़ा जो उम्मती बना, असांखे मदीने जे घोट जो उम्मती बना। फारसी में शेर आहे अल्लाह जे बाने जो, चतो चूं बिशानश निगाह मूसा कर। जॾहिं हबीब करीम जो शान हज़रत मूसा ॾिठो, चूं बिशानश निगाह मूसा कर दे, शुद नज़ उम्मतश तमन्ना कर दे। जॾहिं अल्लाह जे हबीब जो शान हज़रत मूसा ॾिठो, उन ख़ुदि तमन्ना कई त रब करीम मूंखे मुस्तफ़ा जो उम्मती बना। अहिड़ो शान वारो रसूल अव्हां वटि आयो आहे, अव्हां मां आयो आहे, वॾे शान वारो आहे, वॾी इज़त वारो आहे, वॾे मक़ाम वारो आहे। हिते तव्हां असांखे भला ॻाल्हि ज़ाहिरी तरह नज़र नथी अचे, पर क़यामत जी ॾिहारे त खुली ॻाल्हि ईंदी, साम्हूं ॻाल्हि ईंदी। हिकु अल्लाह जे बानी फरमायो त फ़क़त इतना सबब है इन एकादे बज़ में महशर का। अलाह साईं जेकॾहिं हिते कंहिं बाने खे सज़ा ॾे त बि ॾेई पियो, ॾेई सघे थो। हिते जेकॾहिं कंहिंखे अज़ाब में विझे
त बि विझी सघे थो, हिते जेकॾहिं कंहिंखे तकलीफ़ूं ॾे त बि ॾेई सघे थो, पर अल्लाह क़यामत जो ॾींहुं मुक़ररु करे छॾियो। हिसाब किताब क़यामत ॾिहारे थे, ॾेती लेती क़यामत ॾिहारे थे, फ़ैसिलो क़यामत ॾिहारे थे, अमल चेकी क़यामत ॾिहारे थियनि। अल्लाह जे बाने फरमायो त छाजे करे अल्लाह क़यामत जो ॾिहारो रखियो? चथो फ़क़त इतना सबब है इन इकादे बज़्म महशर का कि उनकी शान महबूबी दिखाई जाने वाली है। अल्लाह फरमाए जेकॾहिं ईअं मां कंहिंखे क़बर में सज़ा ॾेई छॾियां, कंहिंखे हलंदे मारे छॾियां, हलंदे सज़ा ॾेई छॾियां, तकलीफ़ ॾेई छॾियां, त मां अल्लाह क़ादिर आहियां। पर न, क़यामत जो ॾिहारो थिए, हज़रत आदम हुजे, हज़रत ईसा हुजे, विच वारा सभु नबी हुजनि, अॻियूं पोयूं उम्मतूं हुजनि, के अज़ाब में, के जहन्नम में, के भरकंदड़ बाहि में, ईअं तकलीफ़ुनि में माण्हू हुजनि, केरु कंहिंजी ॿुधण लाइ तयारु न हुजे, पोइ उन ॾिहाड़े हिकिड़ो ई मिठो मुहम्मद मैदान में अचे, जेको गुनहगारनि खे छॾाईंदो वञे, बदकारनि ते भलायूं कंदो वञे, जहन्नम वारनि खे जहन्नम मां कढंदो वञे, जन्नत वारनि लाइ दरवाज़ा खोलाईंदो वञे। दुनिया ॾिसे त नबी सभु नबी आहिनि, मगर उन्हनि में शानदार मुस्तफ़ा करीम सुहिणो हबीब आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो लक़द जाकुम, अलबत्ता तहक़ीक़ आयो अव्हां वटि, रसूलुम मिन अनफुसिकुम, शानदार रसूल आयो अव्हां मां आयो। आयो त भली आयो, हिन महीने में आयो, बरकतुनि वारी राति में आयो, शानदार घड़नि में आयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कीअं आयो, कहिड़े तरीक़े सां आयो, इहो तव्हां हिन महीने में जलसनि में जिते किथे ॿुधो पिया। मां अव्हां जे लिहाज़ सां, छो त काफ़ी देरि थी वई आहे, ऐं पंहिंजे महिरबान जे मशवरे सां अव्हां खे इंशा अल्लाह ताला 3 बजे फारग थो कयां। सिर्फ़ु मुस्तफ़ा करीम जूं सुहिणियूं सिफ़तूं जेके आहिनि उन्हनि ते मां अर्ज़ु कंदुसि, पर इन सां जो तव्हां खुली मूंखां दुरूद पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि। पहिरीं सिफ़त अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम, अव्हां खे का बि तकलीफ़ थींदी आहे, अव्हां खे का बि ईज़ा जहिड़ी ॻाल्हि ईंदी आहे, अव्हां खे को बि दर्द दुख मिलंदो आहे, त मुंहिंजे हबीब खे ॻरो लॻंदो आहे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। हाणे भला नबी साईं रुॻी पंहिंजे वक़्त वारनि जो नबी हो या असांजो बि नबी आहे? ॾाढा जवाब ॾियो। क़यामत ताईं अचण वारनि जो नबी, चओ सुभान अल्लाह। ॾाढा चओ सभिनी जो नबी आहे, अॼु वारनि जो बि नबी आहे, काल्ह वारनि जो बि नबी, ईंदड़ दौर वारनि जो बि नबी। अल्लाह फरमाए थो अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम, अव्हां खे का बि तकलीफ़ थींदी आहे, को बि ॾुख पहुचंदो आहे, त मुंहिंजे हबीब खे कहिड़ो गुज़रंदो आहे। मुंहिंजा दोस्तो भाइरो बुज़ुर्गो अज़ीज़ो, अव्हां असां खां कई 100 साल अॻु में नबी साईं ज़ाहिरी तरह दुनिया तां बुरको मटाए विया, रहलत फरमाए विया, गुंबज़ ख़िदरा जे छांव में आरामी थिया, मगर क़ुरान जी हिन आयत मां सबूत थो मिले त अॼु ताईं बि संदन एॾी कुवत आहे, एॾो इल्म आहे, एॾी ॼाण आहे, एतिरी कुदरती महिरबानी आहे, जो हज़ारे कोहनि जे पंध ते जेकॾहिं कंहिं उम्मती खे का बि तकलीफ़ पुॼंदी आहे त मदीने वारे खे ख़बर पवंदी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुस्तफ़ा खे ख़बर पवंदी आहे, महबूब खां ॻाल्हि न लिकंदी आहे। इन जे करे हिकु अल्लाह जे बाने उर्दू शेर में बयानु कयो, चथो फ़रियाद उम्मती जो करे हाल ज़ार की, को बि दर्द वारो दाह कंदो, सुभान अल्लाह। फ़रियाद उम्मती जो करे हाल ज़ार की, फ़रियाद उम्मती जो करे हाल ज़ार की, मुमकिन नहीं के खैरुल बशर को खबर न हो।
अल्लाह पंहिंजे हबीब खे इल्मु ॾिनो आहे, ग़ैब जो इल्मु ॾिनो आहे, अणखुट इल्मु ॾिनो आहे। मदीने जो घोट मज़ार में आरामी आहे, पाक रोज़े जी छांव में आरामी आहे, मथां मज़ार पकी ॿधल आहे, ॿाहिरां ॾियारी मुबारक फिरियल आहे ऐं मथां गुंबज़ रखियल आहे। अल्हम्दुलिल्लाह सभु मंज़र भला आहिनि। इन सभिनी हालतुनि जे हूंदे नबी साईं पंहिंजे मज़ार में कंहिं बि उम्मती जे दुख खे न सहंदो आहे। उम्मतीअ खे दुख मिलंदो आहे, मुंहिंजे हबीब खे ख़बर पवंदी आहे। चओ सुभान अल्लाह। हिकिड़ो निढड़ो वाक़ियो, ॾाढो सुहिणो वाक़ियो आहे, जेको मदीने मुनव्वर में हिकिड़े आलिम सवरे बयानु कयो हुयो। बि अरब आलिम वीचारो डिॼे पियो त मथां का सियादी हुजे ऐं मूंखे वरी कुझु तंग कनि, हेॾे होॾे निहारे पियो, खुली पियो त साईं हिकु दफ़े मदीने मुनव्वर में तॾहिं अञा बिजलियूं न हुयूं, तॾहिं अञा कारूं न हुयूं, जीपूं न हुयूं, मोटर न हुआ, बसूं न हुयूं। माण्हू उठनि ते ईंदा हुआ, खचरनि ते ईंदा हुआ, गॾहनि ते ईंदा हुआ, घोड़नि ते ईंदा हुआ। उन दौर जो वाक़ियो आहे, कुझु माण्हू वीचारा ग़रीब मिस्कीन गॾहनि ते 5-8 ॼणा गॾिजी जुदा जुदा सवारी करे ऐं मदीने मुनव्वर ॾे आया। कहिड़े शहर में आया? वॾी आवाज़ सां चओ अल्लाह करे त असां तव्हांखे इहा नेमत नसीब थिए। हिकु अल्लाह जे बाने जो शेर आहे, चथो तेरे दर्दी दौलत मिल जाए, दुनिया दी दौलत की करनी। सुभान अल्लाह। ढरी सोची सुल्तान फकीर तेरे दर्दी, सुभान अल्लाह सुभान अल्लाह, दौलत मिल जाए, दुनिया दी दौलत की करनी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तेरे दर्दी गुलामी लभ जाए, शाही दी शौकत की करनी। केड़ी मोहब्बत आवाननि खे असां ते बि अल्लाह जो करम करे, असांजे दिलि में बि अल्लाह इहा सची मोहब्बत पैदा करे। रब करीम दुनिया जी, दुनिया वारनि जी ॻाल्हियुनि खां बचाए, परेशाननि खां बचाए, पंहिंजे हबीब जी मोहब्बत नसीब फरमाए। चथो ए आस है मेरे सीने विच, मरा जीवा शहर मदीने विच। जिंदगी भी मदीने जी भली, मौत मदीने जो भलो। ए आस है मेरे सीने विच, मरा जीवा शहर मदीने विच। होवे बिच मदीने कबर मेरी, इथों दी तुरबत की करनी। होवे शहर मदीने में कबर मेरी, इथों दी तुरबत की करनी। तेरे दर्दी दौलत मिल जाए, दुनिया दी दौलत की करनी। सलात वाली आवाज़ आ, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वरी आवाज़ सां पढ़ायो, सभई पढ़ायो। न गरीब सफ़र कंदे मदीने मुनव्वर में आया। जेके वियाहनि तन खे ख़बर आहे त उते किराए ते जाइ वठी बि आहे। मसवार ते अरबनि सगोन जी जाइ हूंदियूं आहिनि, या कंहिंजो दोस्त आहे, को मिट माइट आहे, त जुदाशे आहे। उन्हनि पंहिंजे ख़्याल सां हेतिरा माण्हू आहियूं, हेतिरा सां गॾह सवारी जे लहंदा आहिनि, हे गॾह बि ॿधणा आहिनि, पाण खे बि रहणो आहे। हिकिड़ो मैदान ॾिसी, कोट ॾिसी, उन में हेठां कमरा हुआ, मथां घर धनी रहंदो हो, उहो किराए ते वठी ऐं ख़ैर सां आरामी सां। गॾहनि जी त ख़बर अथव त बीहंदा 2-3 गॾिजी त पोइ लत जो फहको हींगूं रड़ियूं वठी जो दाहो कयूं त उन मालिक जा वारे जी निंड फिटी पई। अरब सगोरा मूंडी हूंदा आहिनि, लही आयो, पैसा उछलाए ॾिनई,
खणो मूंखे पैसा न खपनि निकिरो मुंहिंजे जाइ मां मुंहिंजे जाइ में तव्हां निंड फिटाईंदो गंदगी थींदी कि न थींदो सर्दी जी मौसम ई सख़्तु सीउ पए पियो परेशान माण्हू थी विया ही वीचारा उन महिल काॾे वञनि सॼो शहर बंदि लॻो पियो आहे मजबूर थी जॾहिं ॿाहिरि कढियूं सामान खयूं को हिकिड़ो ॿ वण हा उते गॾहनि खे ॿधी सामान रखी ऐं चयूं हलो त हली मदीने वारे खे ॿुधायूं नबी सोने खे हली अर्ज़ कयूं साईं अव्हां जे पाड़े वारे तड़े कढियो हाणे काॾे वञो कहिड़ी मुहबत सां आया कहिड़ी दर्द जी दाह खणी आया फारसी में को मशहूर शेर आहे जेको हिन सां मुनासिबत रखे थो अल्लाह जे बानी फरमायो त हाल खैश हैरानम अगसनी या रसूल अल्लाह सभई जो या रसूल अल्लाह ज़हाल खैश हैरानम अगसनी या रसूल अल्लाह परेशानम परेशानम अगसनी या रसूल अल्लाह केॾां वञूं साईं अञा उते अर्ज़ करे बीठा ई रहिया थोड़ी देर गुज़री आहे सुभान अल्लाह ओ अरब सगोरो जंहिं हिननि खे डोड़ायो हो तड़े कढियो हो रोंदो उछगारो ॾींदो आयो आहे हिननि खे प्यारनि ते हथ थो रखे हथनि ते चुमियूं थो ॾे अल्लाह जे नाले मूंखे माफ़ी ॾियो मोटी हलो वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह नंढड़ा छोकिरा ताईं सभई जो सुभान अल्लाह तव्हांजो आवाज़ वॾनि खे मारींदो ॾाढा जो सुभान अल्लाह जज़ाकुमुल्लाह खैरा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिको ही खुद हैरान थी विया त अञा 2 कलाक मस गुज़रिया त असांखे तड़े कढी हुई हाणे वरी मिनथूं थो करी चई थो किरायो बि न वठंदुमि हाणे जो हाणे मोटी हलो ॻाल्हि कहिड़ी आहे चई ॻाल्हि ही आहे त तव्हांखे मां तड़े कढियो दरवाज़ा ॾेई वञी सुतुसि अञा मस निंड आई त निहारिया मदीने मुनवर में वॾो हिकिड़ो मैदान आहे उन में हिकु न ॿ न लखे माण्हुनि जे मानीअ जो इंतज़ाम आहे दस्तरखान लॻाया विया माण्हू वेठा आहिनि कतारूं करे खाधा अॻियां रखिया विया आहिनि हिक कुंड ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहे ॿिए ते हज़रत उमर फारूक आहे टे ते हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन आहे चौथे ते हज़रत अली मुर्तज़ा आहे हसनैन करीमैन विच में हलनि पिया मदीने जा साईं बि हलनि पिया अजीब अजीब नूरी मलाइक हलनि पिया माण्हू खाधो खाइण ते वेही विया वो अरब थो चवे जंहिं डोड़ायो हिननि खे मां बि वेठुसि हिकिड़ी कुंड खां त नबी पाक मुंहिंजे मथां हथ विझी फरमायो उथी मथे तूं छो वेठो आहीं साईं सॼो दस्तरखान आहे सॼी दुनिया वेठी आहे मां न विहा फरमाईं था तूं न वे उथी मथे कि बिला मुझी गलती कहिड़ी आहे तूं त सखी हबीब रहमत वारो हबीब मुहब्बत वारो हबीब सॼी दुनिया खां ईमान खावा नाराज़ पोछा जो आहे फरमाईं था तूं मदीने जो रहाको थी करे मुंहिंजे महिमाननि जी तोखे लॼ न पई इहे जेके मदीने अचनि था मदीने मुनव्वर में रहण वारो ज़ाहिर में तहां मेहमान हल पर इन जो इंतजाम मां मुस्तफ़ा करीम कंदो आहियां सुभान अल्लाह वाह मुझा दिल बर हबीब इन जे करे पंजाब जे बुजुर्ग फरमायो न तो दसा गल की खजीने दी छा बुधाया दसा गल की खजीने दी ए दुनिया खादी है ए दुनिया खादी है खैरात मदीने दी
ए दुनिया खादी है खैरात मदीने दी दसा गल की खजीने दी अकीदो आ पोको मनी भगी वनी जेड़ा वणे से तेड़ा वनी हबीब करीम जी ज़ात उन अरब सगोरे के तंबीह फरमाई और जागी पियो निंद्र मां रोंदो आयो हिनन खे वठी वनी आराम सां रहाई नतीजो छा निकितो त उम्मतीअ जो दुख मदीने वारे खां लिकल न हूंदो आहे। ॻाल्हि सम्झ में आई कोन आई पक नवी साईं ख़बर पवंदी आहे पोइ असीं जो माण्हुनि जा ॿार यतीम बनाईंदा आहियूं छोरा छिना असीं जो ग़रीबनि जे घरनि में रीहंदा आहियूं असीं जो ग़रीबनि जे लॼुनि खे लुटींदा आहियूं असीं जो अल्लाह जे कहर खे सॾ कंदा आहियूं त छा मदीने वारे खां इहा लिकल आहे बेटा घोट रोंदी फरमायो त जहड़ी आयस जीअं जी तहरी मिला तन खे त लाला इह जा लतीफ़ चवे कर मुदन उठा मींह कायारी थियसि कांधजी हिते रही मारी लॻ में मेहणो साण जमा दरसीअ पोइ कंध खणंदसि कीअं मन मारूअड़नि जे कदें अकेलो वेह बत्तियों विसाए वेह बिजली विसाए वेह अकेलो वेही कब्र जो जहान सोच पुट गॾु न हूंदा नंग गॾु न हूंदा जीजल अम्मा उछगारो ॾेई वेही रहंदी करे कुझु न सघंदी पुनल पी हाय हाय अब्बा अब्बा वेठो कंदो करे कुझु न सघंदो मुंहिंजे दिलबर हबीब जा उम्मती उन कब्र में जॾहिं मिट्टी जा मण मथां वरंदा कब्र जे कीड़नि जा हमला थींदा जहन्नम जा टांडा हेठां विछाया बाह जा भड़का थींदा एड़ी भीड़ ईंदी जो मां वारी सुती जेका जमदे खीर जी पीती हुई ओ हवा तखां वरी ईंदी उन टाइम ते जे मदीने वारे खे सॾड़ा कंदे त पाण फरमाईंदा तो मुंहिंजे उम्मत ते हेॾा ज़ुल्म कया हा मुंहिंजे उम्मतुनि खे रड़ियूं करायूं हो मुंहिंजे उम्मतियान खे रीहूं करायूं हो घरनि में रोज विझी छॾिया हा अॼु मां मुस्तफ़ा खे छो थो सॼी मुंहिंजो तो में वञे छा जवाब ॾींदासीं छा जवाब ॾींदासीं कर हलकारी रात बेटा घोट जी सोनी समझाणी कर हलकारी रात सिघो पवंदई सुञ में कुछंदे पुछंदे की नकी लवंदे लात जेके वण चिना थई वात उगारींदे अॻियां सरहा पसी संग मता थी मगरूर अॻियां तोरींदड़ तिखा थई मेटींदई ओधर वारा अंग नगीअ कई नंग न त कणो बचंदी की न की रहम दिली कर मुस्तफ़ा जी मोहब्बत में अची करे हबीब जी इश्क में अची करे गरीब जी गमखारी यतीम जी यावरी मिस्कीन जी मददगारी कर खुदा राज़ी थी पवंदी मदीने वारो राज़ी थी पवंदी हीअ ज़िंदगी दुखी सुखी गुज़री वेंदी कब्र क़यामत जे अज़ाबनि खां बची पवंदासीं अज़ीज़ुन अलैहि मा अनतुम अल्लाह अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह खोले पढ़ो सवाब मिलंदो अजर थींदो सल्लल्लाहु अलैका रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम मोमिनन सां बाझारो आ मेहरबान सुभान अल्लाह एतिरो मेहरबान जो असहाबन सगोरन पुछो या रसूल अल्लाह दुनिया में उथंदे वेहंदे तुझो दीदार पिया कयूं
वॾा नसीबान बा निमाज़ पढ़ूं अव्हां जे पोयां कुरान पढ़ूं अव्हां खां दीन सिखूं अव्हां खां जंग जे मैदान में हलूं तव्हां जे पोयां अल्लाह ताला जा हबीब जेके नेमतूं मिलन अव्हां जे तो फैले सुबुह जो सवेर मदीने जा माण्हू गिलास पानी जा भरे ईंदा हा नबी से निमाज़ पढ़ी निकिरंदा हा अॻियां झलींदा हा हुज़ूर हथ विझंदा ॿोड़ींदा वेंदा हा जेको बि उहो पाणी पीअंदो हो मर्ज़ लही वेंदा हा गुनाह ड्रही वेंदा अहिड़ा ड्रव हासीं सहाबन सगोरन खे अहिड़ा मज़ाह जेके वफ़ात कनि त जनाज़े जी निमाज़ नबी साईं पढ़ी जेके दुनिया तां रहलत कनि त मदीने वारो ऐलान कराए त मदीने में पढ़ो ॾेई छॾियो हिन मुंहिंजे मिस्कीन उम्मती ते मतां कंहिंजो कर्ज़ हुजे मता कंहिंजो लहणो लेखो हुजे मता कंहिंजा पैसा हुजनि पढ़ो ॾेई छॾियो त जेकॾहिं हिन जी मिल्कियत आहे त भली पंहिंजे वारसनि खे ॾे औलाद विरहाए मिट माइट खणो पर जे कर्ज़ी या मिस्कीन आहे अदा करण जी ताक़त कान्हे त जेके जेके हिन खे लहणो था जेके जेके हिन जा लहणेदार आहियो लिखी अचो तफ़सील खणी अचो त हिन मिस्कीन उम्मती जो कर्ज़ मां मुहम्मद घोट भरे ॾींदोमांव अथी कोरो मेहरबान हाँ आहे कोरो मेहरबान साईं भला अव्हां छाला था भरियो तमें था क़यामती ॾिहाड़े जेकॾहिं कंहिंजो कंहिं हक़ खाधो हूंदो त जेसीं उहो न बख़्शींदो तेसीं जन्नत में न वेंदो हिन ते मता कंहिंजो कर्ज़ हुजे मता कंहिंजो को हिसाब हुजे मां नबी साईं भरे छॾियां क़यामती ॾिहाड़े बग़ैर तकलीफ़ जे बग़ैर देर जे जन्नत ॾे हलियो आहे कोई अहिड़ो ॿियो अदा बेटा फरमाए थो कांध ॿियनि केतिरा पर मूं वर वॾी वथ मथां ॾेई हथ जंहिं ए बढक में एतिरा ॿारो चा ॿिया बि घणा पर पुनल सिर सभिनि चांगे ते चढ़ी करे कंदो वर विलियुनि मथां माज़ूरनि हो त धरींदुमि हथड़ा ॾाढा चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ अहिड़े दिल भर जे मिलन ते ख़ुशी कर बेटा घोर समय तो आए आ सथिया में बारो चा बंभोर में पसी पहर पुन्हूं जी न ताने न ठरिया में गूंदर विसरिया में सुखन शाखूं कढियूं एडो करम एडी मेहरबानी एडो मेहरबान हबीबा असहाबन पुछो या रसूल अल्लाह क़यामती ॾिहाड़े तव्हांजो दीदार किथे कयूं पाण फरमायूं टिन जायुनि ते फी सलास मवातिन टिन जायुनि ते के भला कहिड़ियूं कहिड़ियूं जायूं हिकु साहिमीअ वटि जिते अमल तुरंदा आमाल नामा खुलंदा उते मूं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत कजो साईं तव्हां त पाक आहियो अव्हां जा त आमाल कोन तुरंदा अव्हां उते छाजे लाइ बीठा हूंदा हेॾे निहारियो हेॾे 2 मिंट अव्हां उते छाजे लाइ बीठा हूंदा पाण फरमाइनि था पिया मतां मुंहिंजी कंहिं उम्मतीअ जूं नेकियूं घट हुजनि अमल नामन में गुनाह घणा हुजनि त मां मुस्तफ़ा रब करीम खां दुआऊं घुरी उन जे अमाल नामे में नेकियूं वधाए छॾींदोमांव भला उम्मती को हिकिड़ो आहे छा हाँ अरे बेखर बे उम्मती हूंदा मगर वाह मुंहिंजा दिल बर नबी सभिनी ते मेहरबान तने शायर चयो तो वो नबियों में रहमत लकब पाने वाला वो नबियों में रहमत लकब पाने वाला मुरादे गरीबों की बरलाने वाला कबाइल को शीरो शकर करने वाला बदन देश के दिल में घर करने वाला उतर कर हेरा से सुए कौम आया
और कि नुस्खा एक कीमिया साथ लाया। अकेलो न आयो आहे, पाण सां गॾु क़ुरान करीम खणी आयो आहे, रहमतूं खणी आयो आहे कि बिला हिकिड़ो तव्हांखे उते अमालनामा चेक थींदा, उते दीदार कयूं। फरमायो हा साईं। ॿियो किथे? पुलसरात। वार खां सन्ही तलवार खां तिखी, हेठां मथां बाह जा भड़का हूंदा, 3000 मंज़िलूं हूंदियूं, ॾाढा ॾुखिया ॾिहाड़ा हूंदा, उन माल खे उन पार पुॼणो पवंदो। हबी फरमाइनि था पिया ॿियो मूंखे पुलसरात अचे ॾिसिजो, उते मुंहिंजा दीदार कजो। हबीब उते छो बीठा हूंदा? पाण फरमाइनि था मतां मुंहिंजे उम्मती जो पेर स्लिप थिए, तिरके, जहन्नम जी बाहि जे मथां को किरी पवे, बीठो हूंदुसि, को हेॾे होॾे थींदो त मां मुस्तफ़ा खणी वठंदोमांसि। छा थोरा आहिनि, छा महिरबानियूं आहिनि, छा करम नवाज़ी आहे। एड़े दिल भर ते बि तव्हां दुरूद न पढ़ो, सलात न पढ़ो, तव्हांखे चऊं त वात बंदि करे वेठा आहियो, कार लाको बच थो करे वत रवां हिजे, ॿई नमूना हलंदा आहियो। दुरूद शरीफ़ ते छो तव्हांखे तकलीफ़ आहे? वॾे आवाज़ सां पढ़ो त मां ॿुधां। सल्लल्लाहु अलैका सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभई पढ़ो, सभई पढ़ो। सल्लल्लाहु अलैका रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अहिड़ो दिल बर हबीब हिकिड़ो मैदान महशर में अमलनामा चेक थींदा। ॿियो साईं किथे हूंदा? साहिमीअ ते जिते। ॿियो किथे हूंदा? क़बिला पुलसरात। वार खां सन्ही तलवार खां तिखी, हेठां मथां बाह। बेटा घोट रहमतुल्लाह अलैह जी ज़ुबान ॾाढी मिठी। हिकु त नबी पाक जो सचो बच्चो, आले रसूल हुज़ूर जो औलाद। ॿियो वरी इश्क सां मालामाल, अदब सां मालामाल, वॾाई खां बिल्कुलु ख़ाली। आले रसूल नाज़ करे फ़ख्र करे न एॾी हेठां ही फरमाए थो तो जे ही जाते ही बानी बारोचन जी हुज्जत हो तपनहूअ में मोकमीनीअ के ही हो जा पाइन पेर में मां तह जुतिय ना जे ही विसारे वेही तन के जन खे कीअं रहा। ॾाढा चओ सुभान अल्लाह, वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। चथो वॾा वण वणकार जा जिते नागस झन नीला। मंज़लूं अॻियां पयूं अथई, ॿोड़ो गूंगो अंधो थी पियो आहे माण्हू, नथो का ॿुधे, नथो ॾिसे, नथो सोचे। वॾा वण वणकार जा जिते नागस झन नीला, उते अब्दुल लतीफ़ चए कया हे कलीअ हीला, जिते कुटुंब न कबीला उते रहबर रस जाए राह में। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह। साहब खे मोहब्बत आ, यकीन आ, ईमान कामिल आ। चए तो मुंहिंजा हबीब ॿियो को रस्तो ई कोन्हे तोखां सवाइ। वॾा वण वणकार जा जिते नागस झन नीला, उते अब्दुल लतीफ़ चए किया हे कलीअ हीला, जिते कुटुंब न कबीला उते रहबर रस जाए राह में। सॾड़ा कजां पंहिंजे हबीब खे, अर्ज़ कंदासीं, पुकारींदासीं, दिल जूं दाहूं ॾींदासीं। हिकिड़ो मां मैदान महशर में साहिमी वटि हूंदुसि, ॿियो पुलसरात ते हूंदुसि, मतां कंहिंजो पेर स्लिप थी तिरकी पए खणी वठां। हिकु हदीस में आयो, पाण फरमायूं त पुलसरात ते मत त उन रस्ते खे सवलो बनाए चा। आजा चयो सुभान अल्लाह। अकबर खान जी अल्लाह साईं दिल मोहब्बत वारी कई आहे।
असी भी चऊं था त इहो जलसो हलंदो रहे बाक़ी तव्हां दिल भरनि जी सुस्ती अहिड़ी आहे जो चऊंसि त हाणे महिरबानी करे इहो जलसो वरी मुंहिंजे ॻोठ हली करे ॾाढा चओ सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ मदीने जा साईं फरमाए त अन अव्वल मन यमुर अल सिरात पुल सरात अव्वल मां लॻंदुसि छाजे लाइ चओ सुभान अल्लाह ॿुधायां नबी करीम जो को मट न आहे को मिसल न आहे नबी पाक को शान में मथे न आहे आला न आहे पर यादि रख जेकॾहिं बच्चो पुट कंहिं जाइ खां वञणु चाहींदो आहे पीउ जी दिलि पुट ते महिरबान हूंदी आहे चवंदो भाई वाटल आहे कीअं पीउ भला मां ॾिसां धीअ त मां ॾिसां मुंहिंजा पुनल पुट या वाट कीअं मां ॾिसी खां पोइ तूं वञा पाण फरमाई था अव्वल मां पुल सरात लंघंदुसि दुख आहिनि के सवलो बनाईंदुसि मदीने जे मीर जो उम्मती आहीं हथ मथे खणी चओ हबीब करीम सां मोहब्बत अथई ॾाढा नथो चई आहे मोहब्बत मां त जॾहिं मदीने जो घोट पुल तां लंघंदो त बाहि ठरंदी या ॿरंदी हा वाह 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 बाहि ठरंदी उम्मत जी ॿेड़ी तरंदी ऐं जन्नत ॾे वाग भरंदी चओ सुभान अल्लाह बाहि ठरंदी ॿेड़ी तरंदी जन्नत ॾे वाग भरंदी वॾी महिरबानी थींदी फरमायो टियों हा ॿियो पुल सरात ते मां हूंदुसि मतां मुंहिंजी उम्मत खे का तकलीफ़ अचे मिठा महबूब टियों किथे हूंदो अव्हां जो दीदार किथे कयूं अव्हां जी ज़ियारत किथे कयूं पाण फरमाए था हौज़े कौसर ते हौज़े कौसर ते कई मुंहिंजा उम्मती उञायल ईंदा परेशान हाल हूंदा हितां खां हींअर जेको मेहर पंधी वेंदो उन में वीचारो भरिजी वेंदो पर महशर जे मैदान में हज़ारे सालनि जा पंध हूंदा लखे सालनि जा पंध हूंदा जहन्नम जे बाहि जा भड़का हूंदा दोज़ख जा दड़का हूंदा परेशान हाल हूंदा मदीने जे मीर फरमायो ये दुखड़ा ॾिसी तकलीफ़ूं ॾिसी उञायल बुखायल परेशान हाल में जॾहिं ईंदा मतां को ॿियो देर सां पाणी प्यारेनि मतां देर थी वञे मां मुस्तफ़ा करीम उन्हनि खे पंहिंजे हथनि सां पाण कौसर प्यारण जे लाइ हौज़े कौसर ते बीठो हूंदो हा हा हरीसन अलैकुम अव्हां जी मथां हिर्स कंदड़ बिलमुमिनीन रऊफ़ुर रहीम ख़ास करे मोमिननि सां बाझारो ऐं महिरबान आहे पाण फरमाई था क़यामत जो ॾिहारो थींदो हेॾे मुड़े ॾियारे जेके नंढड़ा ॿार नंढड़े हूंदे वफ़ात करे विया उहे क़यामत जे ॾिहारे शफ़ाअत कंदा क़ुरान करीम जा हाफ़िज़ शफ़ाअत कंदा बजे राह में कुसण वारा शहीद शफ़ाअत कंदा कई माण्हू शफ़ाअत कंदा कंहिं नेक साले खे हलंदे तो चाह प्यारी मानी खाराई उहे तुंहिंजे लाइ शफ़ाअत कंदा खुदाई को नथो महिरबान हर को घर पियो ख़ुशि वसे न को कंहिंखे मानी जी बुख न को चाह जी अल्लाह जा बान हो जंहिंखे तो चाह प्यारी मानी खाराई थधो पाणी पियारियो उहे भी शफ़ाअत कंदा नबी से फरमाया था कि मलाक जहन्नम ॾे घेरे पिया वेंदा लाइन में कतार में माण्हू बीठा हूंदा लंघंदे लंघंदे हिकिड़े माण्हू खां जो लंघंदो क़िबला साईं मुफ्ती करीम बख्श दामत बरकात मुलालिया जहिड़े बुज़ुर्ग खां साईं खे सुञाणंदो क़िबला मां फलाणो आहियां अव्हां हिकु दफ़े पंधि पी विया
उस घणी हुई, गर्मी घणी हुई, सारी कान ही। अवां मुंहिंजे घर जे अॻियां वण पोखियल हो, उन वण जे छांव में घड़ी खन वेठा हा। ख़ुदा तव्हांखे मुंहिंजे वण जे छांव में राहत ॾिनी, अॼु मूंखे बि का राहत वठी ॾे। त अल्लाह जो बारड़ो चवंदो, मुंहिंजा मौला हिन जे वण जे छांव में वेठो होसि, हिनखे जहन्नम खां बचा। उन जे शफ़ाअत जे करे रब उन जहन्नम ॾे वञण वारे खे मोटराए जन्नत ॾे मोकिले छॾी। सब शफ़ाअत कंदा। चओ सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां चओ। मदीने जो घोट तो फरमाए त ॿार शफ़ाअत कंदा, अल्हम्दुलिल्लाह आलिम शफ़ाअत कंदा, हाफ़िज़ शफ़ाअत कंदा, क़ुरान करीम जा ख़ादिम शफ़ाअत कंदा, बांग ॾियण वारा मुअज़्ज़िन शफ़ाअत कंदा, अल्लाह जे राह में शहीद थियण वारा शफ़ाअत कंदा। पर के अहिड़ा मुजरिम हूंदा, के अहिड़ा ॾोही हूंदा, एतिरो वॾो गुनाह जो ॿार हूंदो न जो उन्हनि खे मौलवी वेझा अची सघंदा, न मौलवी जो बस हलंदो, न हाफ़िज़न जो हलंदो, न हाजिन जो हलंदो, न शहीदन जो हलंदो, न नंढड़े ॿारनि जो हलंदो, कंहिंजो बस न हलंदो। मदीने जे घोट फरमायो, जॾहिं सभई मायूस थी वेंदा, तॾहिं मां मोहम्मद घोट मैदान में ईंदुसि। फरमाईंदुसि घबरायो न, उहो मुजरिम हो जंहिंखे ॿियो को नथो छॾाए, तंहिंजे लाइ मां मदीने वारो वेठो आहियां। छा महिरबानी, छा महिरबानी आहे। पुट ॼमंदो अथई, मूं जहिड़ो चरियो खरियो अकुल खां ख़ाली सफ़ा ठुप चरियो हूंदो त बि मिठाई विरहाईंदे, ख़र्च पियो कंदे, काज पियो कंदे। ख़ुशी कर त अहिड़े दिलबर जी, ख़ुशी कर त अहिड़े हबीब जी कर। चओ सुभान अल्लाह। ॾाढा त चओ, ख़ुशी कर त मुस्तफ़ा जी कर। न कंहिंजी पार्टी आहे, न कंहिंजी शादी जी तकरीब आहे, न कंहिंजो कोई ॿियो मसालो आहे। इरादो ई इहो आहे त ख़ुदा जो हबीब आयो आहे, मदीने जो मीर मिलियो आहे। अल्लाह फरमाए थो उहो दिलबर नबी तव्हां वटि आयो आहे। हरीसन अलैकुम, जेको अव्हां ते हिर्स कंदड़ आहे, बिल मोमिनीन रऊफ़ुर रहीम, ख़ासि करे मोमिननि सां बाझारो ऐं महिरबान। ॿी आयत कहिड़ी ही, फ़इन तवल्लौ फ़कुल हस्बी अल्लाह। मुंहिंजा महबूब भला जे माण्हू नथा मञीनि, मुंहं था मोड़ीनि, ॿियो रुख़ था रखनि, तव्हां परेशान थियो। छा चओ, हस्बी अल्लाह, मुंहिंजे लाइ अल्लाह काफ़ी आहे। ला इलाहा इल्लाहु, उन खां सा को इबादत लाइक़ नाहे। अलैहि तवक्कलतु, मूं उन ते तवक्कल कई आहे। वहुव रब्बुल अर्शिल अज़ीम, ओ अज़ीम अर्श जो रब। अल्लाह ते तवक्कल करण, अल्लाह ते यकीन रखण, अल्लाह जे रहमत ते अक़ीदो पक्को रखण, इन सां बि महिरबानी थींदी आहे। चओ सुभान अल्लाह। हिकिड़े बुज़ुर्ग जो वाक़ियो लिखा किताबनि, नालो हुअसि ज़ाहिद। उन अल्लाह जे बानड़े खे ज़हन में ॻाल्हि अची वई त मां छो न कंहिं चुर में वञी वेही रहा, न मूंखे केरु ॾिसे न मां ॾिसां, न मूंखे केरु मिले न मां कंहिंसां मिलां। को रस्तो न हुजे, आमदनी जो ज़रियो न हुजे, माण्हुनि जे लंघण जी वाट न हुजे, तवक्कल करे वेही थो रहां, अल्लाह जे ज़िक्र में लॻी थो वञा, पाणे मूंखे रोज़ी रसाईंदो। शरीयत पाक जो ईअं कोन्हे हुकुम, पर हिकिड़े बुज़ुर्ग जो ज़हन इहो थी वियो, शरीयत चए थी तव्हां कारोबार कयो, हलाल रोज़ी कमायो, उन रोज़ीअ में तवक्कल ख़ुदा ते रखो। तूं हर पियो काही, ॿिज पियो छटी, ज़ाहिर में तो कमाई कई, पर तुंहिंजो ज़हन इहो हुजे त मां बानू आहियां, मुंहिंजो कमु हो हर कहणु, मुंहिंजो कमु हो पाणी ॾियणु, मुंहिंजो कमु हो ॿिज छटणु, मुंहिंजो कमु हो हिनखे भाण ॾियणु, मुंहिंजो कमु हो मथां लटे छॾणु, पर इनखे हक़ीक़त में पैदा करण वारो मुंहिंजो मिठो अल्लाह। इहो ज़हन रखिजे, इहो ज़हन रखिजे। पर ख़ुदा वारनि जी वरी पंहिंजूं पंहिंजूं मंज़िलूं आहिनि, पंहिंजी पंहिंजी सोच आहे। हीअ हिकिड़े जबल जे चुर में वेही रहियो, जंहिंजे भर में को रस्तो न हो, वाट न वेठो आहे।
अल्लाह जी ज़ात जो निज़ाम अजीब आ। ओचितो तेज हवाऊं लगियूं, झुड़ थी वियो, कारा ककर भरजी विया। एडी तेज हवा खुली वही, तूफान जे अचण जा इम्कान थी विया। काफ़िलो को परे खां वञी रहियो हो। काफ़िले वारनि पाण में सलाह कई त जे एॾो मींहुं वसियो त उठनि ते आहियूं, अन्न पुसी वेंदा, अटा पुसी वेंदा, बचड़ा पुसी वेंदा, परेशान थी वेंदासीं। हलो त कंहिं जबल जो पासरो वठूं, किथे हली लिकी विहूं। जेसीं मींहुं वसी वञे फिरी गिरी ठक अचे कयूं उन चुर में जिते ही बुजुर्ग वेठो। बाह ॿारियूं, रोशनी थी, केरु वेठो आहे? अबा केरु हई? हिन चयो मां ॻाल्हाइण न ॻाल्हायां। छो ॻाल्हायां? कीअं थो खाराए ॾिसां। केरु हई? जवाब न। इंसान है, जिन है, देव है, का भी शे है? जवाब न। त बुद्धि पियो पाण में ॻाल्हियूं पिया कनि। सर्दी लगी थसि, ॾंद बंद थी विया आहिनि, चप भीड़जी विया आहिनि, ॻाल्हाए नथो सघे। मुड़ुसु भलो पियो ॾिसजे, नेक सालह पियो ॾिसजे, मरी न वञे। यकदम बकरियुनि जो ऐं ॾाटनि जो खीर गॾु कयो, ॾुही उनखे काढ़ियो, गरम करे छाणियो, उन में थोरी माखी मिलायो, प्यारियोसि त सर्दी लही वञे। बुज़ुर्ग फरमाए थो मां ॿुधां सभु कुझु वेठो, पर न खिला, न ॻाल्हायां, न कुझु। यकदम खीर थियो, गरम थियो, छायूं, माखी विधऊं, हाणे पियायूंसि। अबा पीउ खीर पीउ, सुठी ग़िज़ा है, सर्दी लगी थी, बचा थी पवंदी। साईं फरमाए थो मां ॻाल्हायां नथो। हीअं गिलास या प्यालो ठिकर जो भरे मुंहिंजे हीअं ॾंदनि ते रखनि, मां ॾंद भीड़ियां ज़ोर सां। यार चरिया छा हो, हिनखे लॻी आहे सर्दी, किथां थो ॻाल्हाए सघे। हिनखे लेटाए, हिकिड़ो हथु हेठि ॾियारीअ ते ॾेई हेठि धिकियोसि, ॿिया वरी मथे कयोसि, ज़ोरी पियारियोसि, ॿ ढुक पीओ त कमु थी वेंदो। जॾहिं ईअं कयूं तॾहिं थो हमराह वाथड़ो खोले ऐं खीर त पीए पियो, पर खिली थो ॾे। चऊं वाह दरवेश वाह, हाणे हेॾी तकलीफ़ सां कराई अथई। चई यार ॻाल्हि असल में हीअ हुई, भला पोइ खिली छो? चई खिल में त जॾहिं खाराए थो त दसराए बि खाराईंदो आहे। तव्हां असां हराम जो न सोचूं, न चोरी, न ज़ोरी, न मिस्कीरनि जे बचनि में रहूं, न लुटमार। यकीन करे अल्लाह ते तवक्कल करे, पंहिंजे हलाल रोज़ीअ लाइ मज़दूरी कंदे, मेहनत कंदे, भला ॿिया छेला कुकड़ खाईंदा, मन बसर मिली वञई, पर आख़िरत भली थी पवंदी। मदीने जे मीर जी दुआ है, या अल्लाह अहीनी मिस्कीना व अमितनी मिस्कीना वाशुरनी यौमल क़ियामह मा ज़ुमरतिल मसाकीन। मौला मूंखे दुनिया में ग़रीबाना ज़िंदगी नसीब फरमा, दुनिया में लॻा त ग़रीबाना ज़िंदगी में, क़यामत दिहाड़े या अल्लाह मूंखे उथारी त भली मालदार, सरमाएदार, भली नेकोकार भला हुजनि, उहे पंहिंजे जाइ ते मूं मोहम्मद घोट खे मुंहिंजे मिस्कीननि ग़रीबनि उम्मतनि सां गॾु जन्नत ॾे हलाइजां। नबी करीम जी तालीम मां फ़ाइदो वठो, हबीब जे तहज़ीब खे पंहिंजो बनायो, आका जा अखलाक पाण में पैदा कयो, मुहम्मदी सूरत ऐं सीरत पसंदि कयो। जंहिं दिलबर जो एॾो मक़ाम आहे, जंहिं हबीब जी एॾी महिरबानी आहे, जंहिंखे अल्लाह पूरी काइनात लाइ पंहिंजो नबी करे मोकिलियो आहे, पैगंबर करे मोकिलियो आहे, रसूल करे मोकिलियो आहे। हुन जी शान खे बि ज़हन में रखो, एहसान खे बि ज़हन में रखो, महिरबानी खे बि ज़हन में रखो। रब राज़ी थी पवंदो त बेड़ा ई पार थी वेंदा। फ़इन तवल्लौ फ़क़ुल हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हू अलैहि तवक्कलतु व हुव रब्बुल अर्शिल अज़ीम। मुंहिंजा हबीब सॼी दुनिया छॾे वञे, परेशान थियो, तव्हां छा चओ? मुंहिंजे लाइ मुंहिंजो अल्लाह काफ़ी आहे।
उन ते मुझी तवक्कल आ, उही मुझे ला काफ़ी आ, उही अर्श अज़ीम जो रब आ। मुझे हबीब करीम जा आशिक हो, मोहब्बत वारा उम्मती हो। निमाज 5 वक्त पाबंदी सां पढ़ो। सूरत मदीने वारे घोट जे हुक्म ते सुहिणी सूरत बनायो। ॾाढ़ियूं रखो, पटका ॿधो, निमाज़ूं पढ़ो, अल्लाह जे क़ुरान जो दौर कयो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ घणो पढ़ो, अल्लाह जो ज़िक्र घणो कयो, पाण खे ख़ुदा जे दीन जे हवाले करे छॾियो। ख़ुदा फरमाईंदो बाना तू मुंहिंजो थी त हर शइ तुंहिंजी थी वेंदी। अल्लाह से मुंहिंजो चवण अव्हां जो ॿुधण क़बूल फरमाए। निमाज़ बि थींदी ऐं उन खां पोइ अव्हां खे मानी बि रब करीम जे महबूब आका जे मीलाद बावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम अतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम समीना व अताना ग़ुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर। क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि आमीन सुम्मा आमीन बिरहमतिक या अरहमर राहिमीन।